ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कर रहा हूं। जैकबाबाद में मेन प्राइमरी स्कूल में छित जे चापुड़ किरण वारे पाण मुराद नोटिस की ॿुधणी डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज अब्दुल गफूर कलहोड़ो पारां पाण मुरादो वरतल नोटिस की ॿुधणी कई। अदालत जो इंजीनियर एजुकेशन वर्क्स खान मोहम्मद जमाली खिलाफ केस दाख़िल करण जो हुकुम। SDO मकसूद ब्रोही ऐं टेंडर क्लार्क हाफिज़ खिलाफ केस दाख़िल कयो वञे। अदालती हुकुम में चयो आहे त अदालत जो DO प्राइमरी परियल शेख TO नासिर भुट्टो ऐं स्कूल जे हेडमास्टर ते बि केस दाख़िल करण जो हुकुम। वाज़े रहे त 3 ॾींहं अॻु मेन प्राइमरी स्कूल जी छित जा चापुर किरण सबबि 4 शागिर्द ज़ख़्मी थिया। ख़बरूं मीडिया ते हलण बाद डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज पाण मुरादो नोटिस वरतो हो। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करे रहिया आहियूं। जैकबाबाद में मेन प्राइमरी स्कूल में छित जे चापुड़ किरण वारे पाण मुरादे नोटिस केस की ॿुधणी डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज अब्दुल गफूर कलहोड़ो पारां पाण मुराद वरतल नोटिस की ॿुधणी कई वई। एक भेरो ॿीहर अवां खे अहम ख़बर खां आगाह करे रहिया आहियूं। जैकबाबाद में मेन प्राइमरी स्कूल में छित जी चापुड़ किरण वारे पाण मुरादे नोटिस की ॿुधणी थी आहे। तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ न्यूज़ रिपोर्टर नवाज़ सोलंकी खां। जी नवाज़। जी बिल्कुल, जैकबाबाद के मेन प्राइमरी स्कूल में अरबा डी छत जा चापड़ किरी पिया, जैमें 4 शागिर्द जख्मी थी पिया। इन मामले जो मीडिया से जी खबरूं आहियूं उनखां डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज अब्दुल गफूर कलोड़े पारां पाण मुरादो नोटिस वरितो, जंहिंजी अॼु सुनवाई थी। सुनवाई में इंजीनियर एजुकेशन वर्क्स खान मोहम्मद जमाली, SDO मकसूद बिरोही, DO प्राइमरी परियल शेख समेत ॿिया पेश थिया, जिते उनजा बयान वरिता विया। उनजे बयाननि खां पोइ अदालत उन्हनि खे इहो ॾोही करार ॾिनो त तव्हांजी नेग्लिजेंसी आहे, तव्हांजी गैर ज़िम्मेवारी सबबि वाक़ियो पेश आयो आहे। जे बाद हुन अदालत मौके ते मौजूद SHO सिटी खे हुकुम ॾिनो आहे त हिन जे मथां केस दाख़िल कयो। जवाबदार में इंजीनियर खान मोहम्मद जमाली, SDO वर्क्स मकसूद बिरोही, टेंडर क्लार्क हाफिज़ भयो, DO प्राइमरी परियल शेख TO नासिर भुट्टो ऐं स्कूल के हेडमास्टर खिलाफ केस दाख़िल करण जो हुकुम ॾिनो वियो आहे। जी ठीक है नवाज़, अवां जी मेहरबानी अपडेट करण लाइ।